जी नाज़रीन, अमां खे हैदराबाद में आगाह कंदा हलूं त हैदराबाद में हटड़ी ऐं एक्साइज़ पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं करे मेन पुड़नि में इस्तेमाल थींदड़ खाम माल जी वॾी खेप हथ करण जी दावा कई आहे। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त पुलिस पाक इंटरनेशनल गुड्स ट्रांसपोर्ट ते छापो हणी 185 कट्टा खाम माल जा हथ करे एजाज़ नाले शख़्स खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त उन्हनि ॿी कार्रवाई दौरान ॻुझे इतला ते गुदाम ते छापो हयो जिते कच्चे माल सां भरियल हिकु कंटेनर भी मौजूद हो ऐं खाम माल सां भरियल कंटेनर तहवील में वठी थाणे ते मुंतकिल कयो। पुलिस मूजिब त कंटेनर ऐं गोदाम मां खेनि 1070 कट्टा खाम माल जा मिलिया आहिनि ऐं मजमूई तौर 16,410 किलोग्राम खाम मिलियो आहे। पुलिस तर्जुमान मूजिब ॿिन्ही वाक़िअनि में हथायल समूरी मंशियात थाणे ते मुंतकिल करे वाक़िअनि जा धार केस पिणु दाख़िल कया विया आहिनि। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।